असल अॼु प्रेस कॉन्फ्रेंस करण जो मक़सदु इहो आहे त असां वटि अहिड़ा वाक़िया पहिरियों बि काफ़ी थिया आहिनि जंहिंजी रुकावटूं न थियूं आहिनि। लाशारी बिरादरी जो डंडड़ो आहे, तव्हां उमिरि ॾिसो पिया था, हिन सां इंतिहाई जेको आहे ज़्यादती कई वई आहे। ऐं शदूर नाले आहे शेख आहे, ग़रीबाबाद माले वेठा आहिनि, सी सेक्शन ताणी अदा, जंहिं हिन ॿार खे खणी करे रेप करे ऐं ज़्यादती कई आहे। इन जे लाइ अॼु ही मुतासिर धुर असां वटि बाक़ी तव्हां आऊं तव्हां पाण ॾिठो त असां तव्हांखे तकलीफ़ ॾिनीसीं ख़िदमत में, त हिन मुतासिरनि जी पाण गॾिजी सॼी का हेल्प कयूं, मदद कयूं। अॼु हिन ग़रीबनि मिसकिन सां ज़्यादती थी आहे, सुभाणे असां सां ज़्यादती थींदी, असांजे ॿारनि सां, असांजे नंढड़नि सां ज़्यादती थींदी हिन मुआशिरे में। ऐं हिन असांजे शहर में अंधेर नंगरी ऐं कंहिं ॿार खे रेप करणु, ज़्यादती करणु, मां सम्झां थो त फुरूं या चोरियूं हू अलॻि हिसाब रखनि पियूं, जहिड़ा हू अलॻि हिसाब रखनि पिया, पर जेको आहे सो हिकिड़े नंढड़े ॿार खे दरंदई जीअं कश्मीर वारो वक़्तु हो नंढड़ी वारो, मां सम्झां थो त ही हुसैन साॻई वाक़िया आहिनि। त इन जे लाइ हिननि जी थाणे सी सेक्शन ते एनसी बि थियल आहे। मुतासिर दुर ॾे हिननि क़ुर खणी आंदो त भई असांखे असां सां इतिफ़ाक़ कयो, असां सां मसइलो हल कयो, पर हिननि पंहिंजी दिलि न जले सघी, हिननि ज़ुल्म ऐं बर्बेदीअ जे ख़िलाफ़ हिननि आवाज़ बुलंद कयो। ही सुबुह असां वटि आया, हिननि चयो त असांजी मदद कयो, असां सां ज़्यादती आहे, असांजे ॿार खे खणी करे रेप करे ऐं इंतिहाई माना शदीद ही ॿार ज़ख़्मी थियो, जंहिंजो DC साहब त शायदि इल्म में आहे, उनजो PSO या PO आहे हकिड़ो साहब, उन्ही बि मुतासिर धुरनि खे मोकिलियो मसूर डॉक्टर मंसूर ॾे। मंसूर साहब सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी त आया भई तव्हां हिननि जो इलाजु कयो, त हिननि सां ज़्यादती थी आहे, वाक़ई आहे या ही ग़लति, पर ही इंतिहाई शरीफ़ फैमिली आहे। तव्हां ॾिसो थी वीचारा मीडिया जे साम्हूं हीअ अदड़ी वेहण लाइ तयारु बि कान्हे, त जॾहिं ॿार चवंदा आहिनि बेवस ॿार उठनि फिटा कया, जॾहिं कंहिंजे ग़रीबान में हथु विझो, कंहिंसां ज़ुल्म कयो, कंहिंजे घर खे लताड़ियो, कंहिंजे बचिड़े सां तव्हां अहिड़ी ज़्यादती कयो, त पोइ मां सम्झां थो उन जे लाइ ही वीचारो मिस्त्री आहे, राज़ो आहे, ऐं ही जॻहुनि जो कमु कंदो आहे, का ब्लैक बिलिंग कंदो आहे, को माण्हू का अहिड़ी पार्टी हूंदी आहे, कंहिं माण्हू खे नाजाइज़ी कंदो आहे, का उनजो रिकॉर्ड ख़राबु हूंदो आहे, शायदि असां प्रेस कॉन्फ्रेंस बि न कयूं आहे, हिननि जी हेल्प बि न कयूं आहे, त भई ग़लति इंसान हिननि जो शायदि ही कारोबार हुजे कुदो, ऐं ग़लति माण्हुनि खे कंहिं शरीफ़ माण्हू खे नाजाइज़ी कंदड़ हुजनि, पर इंतिहाई ही शरीफ़ फैमिली आहे। ही अदरी जेका लेडी हेल्थ वर्कर आहे अस्पताल में, सिविल अस्पताल में, ऐं सॼो ॾींहुं असां जे तव्हां जूं ख़िदमतूं करनि, ऐं झंझर वञी जेको आहे सो ॿारनि जूं इंजेक्शनूं करनि, जेको आहे सो पोलियो पीआरनि, ऐं उन माण्हुनि सां, उन इंसाननि सां, ऐं इंतिहाई शरीफ़ माण्हुनि खे जेको आहे सो अहिड़े मैदान ते पहुचाए हुनजे ॿार सां रेप करे, मां सम्झां थो त इंतिहाई हिकिड़ी नाजाइज़ी आहे। मां IG सिंध ऐं DIG लालकाणा SSP इंतिहाई मोतबर शख़्सियत आहे, असां हुनखे बि अपील कयूं था SSP साहब खे त ख़ुदारा हिन जो फिलफुर नोटिस वठो, ऐं तव्हां बहादुर असांजा ऑफिसर आहियो, असां तव्हां में उमेदु रखूं था त हिन मुतासिर दुर खे इंसाफ़ ॾियो। ऐं IG सिंध चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां इहा अपील था कयूं पिया त अहिड़ा वाक़िया अॻ में बि सिंध में असांजे, पर ही रुकजनि छो था, हिननि ते कंट्रोल छो थो थिए, ऐं जेको आहे सो कंहिंजे ॿार खे तव्हां बेदर्दी सां, तव्हांखे ॿुॾण जो मकान आहे, तव्हां ॿुॾणु खपे तव्हांखे, तव्हां कंहिंजे तव्हांजा अहिड़ा पुट कोन्हनि, तव्हांजूं अहिड़ियूं नियाणियूं कोन्हनि, तव्हांजो अहिड़ो औलाद कोन्हे, तव्हां अहिड़े ॿारनि खे नासूमनि खे खणी करे तव्हां पंहिंजो तशदुद करे ऐं जेको आहे सो उन्हनि खे रेप करे तव्हां उन्हनि खे ईअं लोड़े छॾियो। अॻ में तव्हांखे यादि हुजे त ग़रीबाबाद में हिकिड़ी नंढड़ी उनजी वालियूं कढियूं, उन सां रेप करे उनखे सटियो, पर असांजी कदर कोर्ट में ही शयूं जनम छो पियूं वठनि। इन जे लाइ SSP साहब खे मां गुज़ारिश कयां थो, ख़ुदारा हिन जो नोटिस वठो, अगरि नोटिस न वरितो वियो त मां 3 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾियां थो, 3 ॾींहंनि में हिन मुतासिरनि सां इंसाफ़ न थियो, गिरफ़्तारियूं न थियूं, FIR न थी, त इंशाअल्लाह 3 ॾींहंनि खां पोइ SSP जे गेट ते SUP जी हिमायत करे पई ऐं मुतासिरनि सां गॾु आहे। हर वक़्तु SUP ग़रीबनि जो साथ ॾिनो आहे, मदद कई आहे, ऐं इंशाअल्लाह भली वास्ता पंहिंजी जाइ ते हुजनि, पर मां SP साहब खे गुज़ारिश कयां थो, बाहूं ॿधी करे ख़ुदारा जेको आहे सो महिरबानी करे नोटिस वठो, हिन मुतासिर धुरनि खे इंसाफ़ ॾियो। असां उमेदु रखूं था त तव्हां तमामु ईमानदार ऑफिसर आहियो, सुठा ऑफिसर आहियो, ऐं मूंखे यकीन आहे त तव्हां हिननि जो नोटिस वठंदव
ऐं जेको आहे हिननि खे इंसाफ़ ॾियारींदो। अगरि इंसाफ़ न मिलियो त असां हक़ रखूं था एहतिजाज करण जो। असां चिता ॾियूं था 3 ॾींहंनि में जेकर हिननि सां इंसाफ़ न थियो त SSP गेट ते पहिरियों धरणो लॻंदो। धरणे में बि अगरि इंसाफ़ न मिलियो त मुख़्तलिफ़ एहतिजाज थींदा, बुख हड़तालूं थींदियूं, शटर बंदि हड़ताल जो सॾु बि ॾींदासीं। अॼु असांजे शहरनि सां अहिड़ी नाजाइज़ी आहे, ज़्यादती आहे, ऐं जेकॾहिं हू ईअं धरंदा जेको आहे सो हर ॿार सां अहिड़ी शयूं कंदा त पोइ असां तव्हां सम्झो था ख़ामोश वेंदासीं, तव्हांजे ॾाढाइनि खां ॾिजंदासीं, तव्हांजे थिरेटनि खां ॾिजंदासीं। रहंदो मुतासिर दुर खे चैलेंज करनि पिया त जेको आहे तव्हांखे जेको वणे माने कानून तव्हांखे नज़र का बि न पई अचे। तव्हांखे का बि कानून थाणा FIR तव्हांखे का बि नज़र न पियूं अचनि। तव्हांखे जीअं वणे तव्हां उएं कयो। त इन जे लाइ असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था, घुर बि कयूं था ऐं एहतिजाज कयूं था पिया त हिन न्याणियुनि खे, शरीफ़ औरतुनि खे तव्हां मजबूर करे रोडनि ते आणियो था, तव्हां थाणनि ते पहुचायो था। इन जे लाइ कानून हरकत में अचणु घुरिजे। हिन ॿार सां, हिन नंढड़े सां ज़्यादती थी आहे, हिन सां इंसाफ़ थियणु घुरिजे। हिन जे पीउ सां, हिन जो पीउ वेठो आहे, हिन जी माउ वेठी आहे, ही दर्द जा ॻोढ़ा ॻाड़नि था पिया। जंहिंजे घर में ज़्यादती थींदी आहे उनखे झाती हणिजे त उन सां केॾो उन जो छा वक़्तु बि गुज़रे पियो, राति ॾींहुं उन जो छा गुज़रे पियो। उन्हनि इलाज कराए कराए हिन टाइम ताईं इलाजूं कराए कराए ऐं जेको आहे हू वीचारा डॉक्टरनि वटि हली हली करे हिन टाइम ताईं मुतासिरनि सां कोई इंसाफ़ न आहे थियो। त हिनखे तव्हां आवाज़ खे